तो छा हाल चाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो 17हों ॾींहुं आहे। छा तव्हांखे सिंधियुनि जी कुलदेवी जे बारे में ख़बर आहे। सुबुह जो तैयार थी नाश्तो खाई पोइ ऑफिस में थोरो कमकार करे इन खां पोइ गांइ खे चांहि पीआरे असां गाह खाधो। गांइ खे गाह खाराए असां चांहि पीती। शाम जो झूलण जे मंदर लाइ निकितासीं। 5 नंबर में झूलण जो मंदर हलो हलो। 5 नंबर में झूलण जो मंदर हलो हलो। हलो हलो भाऊ मां भी हला, भाऊ मां भी हला ऐं तव्हां भी हलो असांजे झूलण जे दर 40 मंदर। माता हिंगलाज केतिरनि ई सिंधी ऐं हिंदू समाज जे माण्हुनि जी कुलदेवी आहिनि। माता हिंगलाज जो मंदिर पाकिस्तान जे बलोचिस्तान में हिंगलो नदीअ जे तट वटि आहे। माता हिंगलाज मंदिर 51 शक्तिपीठ मां हिकिड़ो आहे ऐं असांजे शहर उल्हासनगर में भी हिंगलाज माता जो हिकिड़ो नंढो मंदिर आहे, जंहिंजी एड्रेस तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदी। लाल साईं जे जोत जा दर्शन करे अखो पाए लाल साईं खां आसीस वठी लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदिर में अचो पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखजो। 5 नंबर में झूलण जो मंदर हलो हलो। 5 नंबर में झूलण